बाबा तूं वॾो वॾो अकुलमंद आहीं, खाईंदो छा आहे? बाबा छा खाऊं, अटो त मिले कोन थो, बाक़ी खीर में जो 2 गिलास पीअंदो या उन ते गुज़ारो हलंदो, ॿियो त का शइ कोन थी। छा खां बाबा तो वटां मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे, मैं वॾी या हा बाबा, मैं कीअं वॾी हूंदी, अकुल त वॾो हुए, वॾी शइ का दुनिया पई हले, अकुल ते पई हले, मैं त कहिड़ी वॾी आहे? पोइ हींअर त तो चयो खीर पीअण माने अकुल वधंदो, खीर त उहा मैं ई त ॾींदी आहे बाबा। हाँ ये तो है ही। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। खबर दादो जमाल घरे आए? जमाल भी ॾिसां थो घरे आहे कि न। हाँ पूछिए शाबाश। बाबा का दोस्त रुस्तम आयो है बाहर को मिलण। अरे बाबा, घर में अटो कोने, खंडु कोने, चाय कोने, बाबा आई कोन वियो बनियत जा कंहिं कम से निकरियो तार पढ़ो हाल को हाल तिरी पढ़ो तो वजे पढ़ो। सदा दे खबर दादो जमाल घरे आए? यार बाबो वियो मींहुं वठो है वण वठण, सेण वठण। पुट ठीक है, आऊं वनी उते बनी ते बाबा से मिला तो बनी थी आई न? हाँ हाँ सही माशाल्लाह। बाबा आपने गान डटो नहीं कटिया पर मुझे बाबा वियो सेण वठण बनी थी। यार शाबाश शाबाश, ये कर जान सुठी। अब हाणे वेहण जो वक्त कोने, असांजो त अॻे पिनी पिनी साहब उन्हनि किताब खण वञी स्कूल के वञी पढ़ वञी बाबा हिते स्कूल के वञी को पढ़ायो को ऑफिसर थिए। इल्म इंसान जी पीअं का पहिरीं बाबा मूंखे ॿुधाए ॾेई माने किताब कहिड़े क्लास जी? बाबा आउं पाण हाणे पढ़ियो या छा करियां, तॾहिं इहो किताब वठी आयो या खणी दोस्त कंहिं वटां, आउं पाण हाणे पढ़ियो त तूं मास्तर तोखे सेखारींदो, पाणी उहो सम्झाईंदो। बाबा हिन में झिरकियूं त जाम आहिनि। झिरकियूं त जाम आहिनि, इहो कांग पे हिते वेठो हिकिड़ो। शाबाश शाबाश शाबाश, वञ दुआ दुआ माई ते हा दुआ तोखे राज हलियो वञ। बाबा रुस्तम से कूड़ हड़ियो न, या आऊं बको कूड़ हणा तो वञी चवां तो मास्टर मारो स्कूटर था किरी वियो तो हैदराबाद खणाए आहिनि। बाबा मुंहिंजी बदकिस्मती लड़ी हुई, उस्ताद मारो स्कूटर था किरो, भवान जे शहर हैदराबाद खणाए आहिनि, बचण जो आसरो घटि आहे। अरे बाबा तुंहिंजी बदकिस्मती हर पासे जेॾां वञे तो ना ऊंधी थी थिए, हिते तो वञे, हाणे छा कयूं तो छा करियूं बाबा? बाबा न था को ई बि छा करियां तो क्या बाबा हाणे ही किताब रख, आऊं वञा तो ॻोठ जो चकरो ॾेई अचां। अब वञ पढ़ूं पोइ हाणे उन उस्ताद छॾी न कमाई में जान की न काई पोइ हाणे इहो किताब पियो हिते। बाबा आऊं हलां तो। हा माशा यार मींहं बि भला वठा आहिनि, मौला जाम वसाया आहिनि, ट्रैक्टर बि महांगा आहिनि, खेड़ियूं ॿिज जेके ॿिज 4,000 में गुआर बि वरितऊं, उबाण 8,000 में मीन विया वाणिया। छा करियूं कीअं करियूं, कमु कीअं हलंदो? कोरड़ बि 2500 वारी 5,000 में, मूंग 5500 वारा 11,000 में पिया ॾियनि, बाजर बि 5,000। वालेकुम अस्सलाम। ख़बर आहे काके जमाल पुट कीअं अचण जो ख़्याल आहे? ख़ैर तो दुआ लगी पई है, घणे ॾींहं खां पोइ आया यार, चांहि त पीआरिया सुठी। हाज़िर हाज़िर साईं, चांहि हीअं विस हीअं वरस, चांहि ठाराए मिंट में वरूं, अला ख़ैर कंदो। दिल पर वियो घरे न, हाणे चांहि त वरी पे पीअंदासीं। फोन खणियो हाली अरे काके जमाल वारो छोकिरो केॾां थी चांहि ठाराइण विच मुबाइल ॿियो केॾां निकिरी भला चांहि मन वरे पियो। अरे मोबाइल मुंहिंजो खणी वियो, हज़म करे जॾहिं मोबाइल खणी चेक करियूं ना कंहिं पासे वियो केॾां वियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यार आऊं अवारी बनीअ खां वेठा जातो जमाल त कोन गॾियो यार 500 रुपया बाबे नाले उधारा, बाबे चई रुस्तम वटां खणी दे। छा थियो आहे? यार बाबे जी तबियत सही कान्हे। अच्छे बाबा ही वट पिड़ीअ ॾींहुं माण्हू हे पूरा पंज पिड़ीअ ॾींहुं इंशाल्लाह तोखे ॾींदासीं। हाँ महिरबानी अदा। हाँ बाण वञा तो घरे के इन मां थी वेंदा सिगरेट वारा, खणे भले रुस्तम नोट। बाबा कहिड़ो माण्हू ॾींदो वठंदो, हू बि मूं जे ठग पियो हले। बाबा अस्सलाम वालेकुम। चक्कर लगाए किथे तो गया बाबा हाणे तूं लॻाए त हाणे आउं बि कुझु लॻाए था, मुंहिंजो वका तूं ई करे था कि सही है, लगाए लगाए। हो जा पुट खे चकरो लॻाई आहे।
ए तो मास्टर मूं त ॿुधो तूं को एक्सीडेंट थी वे। ना ना आऊं तो सलामत है सही। अरे बाबा तो मुंहिंजे छोरे चयो चई त इहो त मास्टर जेको एक्सीडेंट थी वियो ऐं पढ़ण वियुसि वियो हैदराबाद हेॾा एक्सीडेंट थी वियो। आऊं तो सलामत वेठा हो तो यार छोरो मोट आयो ही कोन। अरे इहो कूड़ हणी वियो बिगर गुनाह जो हाणे हिनखे कहिड़ी सज़ा ॾियां? उनके तू डाडा मोचड़ा आऊं बि तो गॾिजी हलां तो सही अरे मूंसां गॾिजी मतिलबु का छोरो चवाड़े मथां मूं मत आओ। चढ़ी वञे। खरी न वञे। आओ छोकिरो जमाल ॾे ख़बर मास्तर साहब ॾे ख़बर करायो काका जमाल छोकिरो द्वारो खे छा थियो? साईं मुंहिंजो मोबाइल छॾे आऊं विस चांहि कढण पिंडला मुंहिंजो मोबाइल खणी भॼी वेंदो रहियो। तुम्हारो छोकिरो? हा तुआरो छोकिरो पिंडला। हाणे पोइ हिनजी कहिड़ी सज़ा कहिड़ी ॾियां? ऐं सज़ा जेका ॾियो हिन उमिरि में चोरियूं पियो करे कुझु ख़ुदा बाबा सीधा सादा सूत माण्हू चोरी करणु त असांखे न खपे करियूं कोन था वरी इहो छोरो कोन भाॻो छोरे खे हणी पादर हल मुंहिंजो मोबाइल त खणी ॾे पैसा बि अकाउंट में 30,000 काका। अरे बाबा 30,000 चोरी करे हुन वञी खपाए छॾींदो। हलो हलो 70,000 जो मोबाइल 3 लाख रुपए जो मोबाइल थो थिए वञो। बाबा ही मास्टर खे कूड़ करे वियो हल भैसा हलो त हिन दुको रखूं बि कुटियूं। अस्सलाम वालेकुम। दोस्त बेड़ो ॾियो ख़बर मास्टर ऐं ज़मींदार ऐं तकिड़ा काॾे पिया वञो? वारो छोकर खणी वियो कोई न मास्टर हेॾा मास्टर जो कूड़ आहिनि जरूरी एक्सीडेंट जो बचणु मुश्किल है भला तो सां खायो रे। मूंखे दे बाबा जी तबियत ख़राब है 500 रुपया उधार ॾे त सुइयूं त हणाई तूं त यार सही लॻो अरे पियो। बाबा इहो सॼी दुनिया फुरे छॾी त हलो भरसाद हलो हलो साईं ज़ोर आई मां चाला अॼुकल दुनिया फुरे भींग करे छॾी। बाबा असूर तो चयो रुस्तम खे कूड़वाणी कड्डू केॾे परऊं जहिड़ो तूं जहिड़ो आऊं त न तरबियत जहिड़ी तूं ॾिठे ओड़ो आऊं बि ओड़ो ई त थींदुसि। मूं तरबियत खां अहिड़ी चोरी माण्हू जी चोरियूं करे न काका तूं अची कूड़ क्यों अरे बाबा कंदो तॾहिं त आऊं बि कंदो यार। वो जड़ा खा तड़ा बचा पियो। बाबा मूं ग़लती कया काका को न लाइ तो असांखे सिंधी सका बताए असां बाप जो पर कुझु ख़ुदा तरसी करियो। बस ग़लती मूंखां थी वई आहे। दादा असां माफ़ कयो वियो बाबा नाज़रीन कूड़ जेको आहे सो बुराई जी जड़ आहे। अभी पाण बि न कूड़ करियो नसीं अॻिते न कूड़ कंदा के पंहिंजे औलाद खे सुधारियो कूड़ न करियो सच ॻाल्हायो हमेशह ऐं इहो ईमान जी सलामती आहे ऐं कूड़ न करियो। बाबा कूड़ ईमान जी कतरे ईमान जो जड़ आहे। महिरबानी करे कूड़